मीर मोहम्मद हसन अली खान टालपुर मीर मोहम्मद नसीर खान टालपुर जो फर्जंद हो ऐं हैदराबाद जे किले में 26 ज़ुल्क़अद सन 1240 हिजरी 3 जनवरी 1824 ईस्वी में ॼाओ। मीर नसीर खान शहज़ादे जी तैलीम लाइ काचारिया दरबार जो ईरानी आलिम सैयद मुज्तहिद ऐं सिंधी आलिम आख़ुंद अहमद मुक़ररु कया। संदसि ज़हानत जो इहो हाल हो जो पाण 10 सालनि जी उमिरि में क़ुरान मजीद हिफ़्ज़ कयाईं। 1843 ईस्वी में मियाणीअ जी जंग खां पोइ खेसि वालिद सां गॾु नज़रबंद करे कलकत्ते मोकिलियो वियो, जिते 20 साल रहियो। मीर साहब जे सवाने हयात जो मुतालो कंदे ख़बर पवे थी त पाण कलकत्ते में असीरीअ जे ज़माने में बि मुताले ऐं इबादत खां गाफ़िल न रहियो। इन जो मिसाल हीअ आहे त कलकत्ते में सीजी ईसाई पादरी इस्लाम जे ख़िलाफ़ मीज़ानुल हक़ नाले किताब फ़ारसी में लिखी शाया करायो, जंहिंजो मीर साहब लसानुल हक़ल मुस्मा बि रद नसारी किताब फ़ारसी नसर में 568 सिफ़नि जो लिखी पंहिंजी क़ाबिलियत जो दाद ॾिनो। किताब जी आख़िर में मीर साहब लिखे थो त ही हेॾो किताब मूं 6 महीननि जी मुख़्तसिर अरसे में राति ॾींहुं हिकु करे अहिड़ी महिनत सां लिखियो आहे जो पंहिंजे आङुरियुनि मां रत रवां आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ही किताब इन ई तारीख़ ते लिखी पूरो कयो अथमि जा मुंहिंजे ॼमण जी तारीख़ आहे। इहो किताब उन वक़्तु लंडन ऐं लाहौर मां छपजी पधिरो थियो हो। मीर साहब सन 1863 ईस्वी में कलकत्ते मां पंहिंजे वतन सिंध हैदराबाद मोटी आयो। उन वक़्तु संदन उमिरि 40 साल हुई। खेसि हुकूमत बरतानिया तरफ़ां 3000 रुपया माहवार पेंशन मिलंदी हुई। संदसि इल्मी दिलचस्पी ऐं सखावत जो ही मिसाल निमाया आहे त जॾहिं सिंध मदरसतुल इस्लाम जे बानी हसन अली आफ़ंदी मदरसे जी तइमीर लाइ चंदो घुरियो, तॾहिं मीर साहब 60,000 रुपया इमदाद ॾेई मीर साहब निमाज़ ऐं रोज़े जो पाबंद आलिम फाज़िल मुत्तक़ी ऐं शरअ मोहम्मदी खां वाक़िफ़ हो। हिकु दफ़े हुकूमत बरतानिया कंहिं मरी वियल नवाब जी मिल्कियत जो केस हैदराबाद में मीर साहब जे हवाले कयो ऐं मीर साहब थोरे अरसे में इस्लामी अदल मुताबिक़ पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो ऐं नवाब जा वारिस पाण में राज़ी थी विया। इन ई फ़ैसिले खां मुतासिर थी हुकूमत बरतानिया खेसि KIC जो ख़िताब अता कयो। मीर साहब 85 साल जी उमिरि में सन 1907 ईस्वी में हैदराबाद में वफ़ात कई ऐं खेसि संदन बंगले में अमानत तौरु दफ़न कयो वियो ऐं सन 1911 ईस्वी में मीर नूर मोहम्मद खान हमज़ोई जी हुकुम सां लाश के दवारे नाले बहरी जहाज़ रस्ते करबला मोला रवानो कयो वियो ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े अक़दस जे सैन में आणे हिजरे में पेरांदीअ खां दफ़न कयो वियो। दफ़न जी तारीख़ 12 जमादुल अवल 1330 हिजरी 1911 ईस्वी आहे। मीर साहब 1863 ईस्वी में कलकत्ते खां वापसि हैदराबाद आयो त हमेशा मग़मूम रहंदो हो। टंडे आगाजी मिर्ज़ा फ़तेह अली बेग मीर साहब वटि अहल बैतनि जी शान में हर राति जो कॾहिं मुनाक़ब ऐं कॾहिं मरसिया पढ़ंदो हो। हिकु दफ़े मीर साहब जो चाह ॾिसी मिर्ज़ा साहब अर्ज़ु कयो त क़िबला जेकॾहिं तव्हां बि शाइरीअ जे मैदान में पंहिंजी कमियत कलम खे जोलान ॾियो त ॾाढो चङो थिए। इन खां पोइ मीर साहब शहर में तबह आज़माई शुरू कई ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रियो वियो तीअं तीअं शहर बि बहितर खां बहितर चवंदो वियो। मीर साहब पंहिंजो तख़ल्लुस हसन रखियो। मीर हसन अली खान बादशाही वारो ज़मानो बि ॾिठो ऐं नज़रबंदीअ वारो ज़मानो बि ॾिठो। पंहिंजनि बुज़ुर्गनि वांगुरु असना अशरी हो, सवाइ अहल बैत जे ॿियो को बि शेर न चयाईं। मीर साहब कॾहिं बि कंहिंखां शहर में असलाह न वरिती। संदसि शाइरीअ जो बुनियादी मक़सदु अहल बैत अज़ाम जे मदह व सना आहे। टालपुरनि जे अहद हुकूमत में दरबारी शाइर या ख़ुदि मीर साहिबान हुकुमरान ऐं शहज़ादा फ़ारसी ज़बान में शेर चवंदा हुआ। मीर साहब बि इन ज़माने जो हो, इन करे पंहिंजे कलाम में सिंधीअ सां गॾु फ़ारसी बि कमु आंदी अथसि। मीर साहब जा मरसिया निहायत असराइता ऐं जज़्बात सां भरियल आहिनि ऐं संदसि मरसियनि में फ़ज़ाहत बलागत ऐं शीरनी आहे।
मीर साहब पंहिंजी मर्सियन में नवां नवां असलूब सिंधी ज़बान में कसरत सां पैदा कया आहिनि। हिक ई वाक़े खे अलॻि अलॻि रंग ऐं ढंग सां बयानु करे नओं मैदान पैदा कयो आहे। मीर साहब जे हेठियां किताब मौजूदु आहिनि जिन मां के शाया थिया ऐं के अञा कलमी सूरत में आहिनि। पहिरियों लिसानुल हक़ फ़ी मीज़ानुल सदक़ फ़ारसी नसर में ही किताब सीजी फादर जे किताब मीज़ानुल हक़ जो जवाबु आहे। ही किताब पहिरीं 1308 हिजरी में लाहौर मां शाया थियो। ॿियो मुख़्तारनामो सिंधी नज़म में 2 जुल्दनि में जुल्द अवल 1892 ईस्वी, जुल्द ॿियो 1895 ईस्वी में छपियो। टियों रोयाई सदका फ़ारसी ऐं नसर ऐं नज़म में छपियल। हिन में जेकी मीर साहब ख्वाब ॾिठा हुआ तिन जो अहवालु आहे। चोथों फ़ारसी मरसिया 1321 हिजरी में लाहौर मां शाया थिया। पंजों नहरुल बका हिन में फ़क़ति सलाम आहिनि ऐं 1326 हिजरी में लाहौर मां शाया थियो। छहों मसनूई फ़तेह नामो सिंधी 1938 ईस्वी सिंध मुस्लिम अदबी सोसाइटी मां इन मसनूई जो तमामु थोरो इक़्तिबास शाया थियो। हूअं त मीर साहब जा खोड़ ई सारा किताब आहिनि, अगरि नाला वठंदासीं त सॼो ॾींहुं गुज़री वेंदो। बहरहाल मीर साहब कलकत्ते जे असरियाबाद लतीफ़ाबाद पब्लिक स्कूल लाइ ख़ूबसूरत बंगलो तइमीर करायो जंहिंजी ताज़ी मरम्मत थी ऐं असुली हालत में बहाल कयो वियो आहे।